घोटकी धारे जा भाइर पार्टी जे फ़ैसिले जी भञकड़ी करे रहिया आहिनि। जेकॾहिं धारे जा भाइर पार्टी जो फ़ैसिलो क़बूल न कयो त पंहिंजे पन्नो आकिल वारी सूबाई सीट बि विञाए वेहंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं अॻूणे MPA सरदार अली नवाज़ ख़ान उर्फ़ राजा ख़ान महर पारां घोटकी में राजा हाउस ते कोठायल मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जे मुआज़िज़ीन ऐं शेयरनि खे ख़िताब कंदे कयो। सरदार अली नवाज़ ख़ान उर्फ़ राजा ख़ान महर चयो त पीपल्स पार्टी जी क़यादत जेको फ़ैसिलो कंदी उहो असांखे क़बूल हूंदो। हुन चयो त असां पंहिंजे दौर में घोटकी ज़िले खे तालीमी इदारा वॾा मनसूबा ॾियण सां गॾोगॾु हज़ारे नौकरियूं ॾिनियूं, पर मूंखे मुख़ालिफ़ ॿुधाइनि त उन्हनि घोटकी जी अवाम खे छा ॾिनो आहे। हुन चयो त असां अवामी सियासत कई आहे, हमेशह अवाम जे विच में रहिया आहियूं, अवाम जे हर ॾुख ऐं सुख में गॾु रहिया आहियूं, तंहिं करे अवाम असां सां गॾु आहे। हुन वधीक चयो त जारी कयो आहे, इलेक्शन जो शेड्यूल अञा न आयो, काफ़ी हद ताईं त ॿुधूं था 80-90% त इलेक्शनूं फेब्रुअरी में ज़रूरु थींदियूं, पर अगर पोइते थियूं त हाणे ज़ाहिर आहे सॼे मुल्क में अगर पोइते थींदियूं त सॼे मुल्क में थींदियूं, जो अलॻि इलेक्शनूं थींदियूं त बि सॼे मुल्क में थींदियूं। पर मां तव्हांखे बि चवां थो ऐं असां पाण बि तयारु आहियूं, असां सोचियोसीं त असां राब्ता मुहिम पंहिंजी शुरू करे ॾियूं। इंशाअल्लाह ताला जल्द उहो टाइम बि अची वेंदो, शेड्यूल ईंदो, पोइ वरी अञा वधीक एक्टिव थी करे वधीक इंशाअल्लाह हर दोस्तनि ॾे वेंदासीं, हर दोस्तनि वटि पहुचंदासीं, हर क़ौम जे दोस्तनि सां मिलंदासीं। असां वटि को बरोच जामोट जो फ़र्क़ु न आहे, असां वटि हिंदू मुस्लमान जो को फ़र्क़ु न आहे, कंहिं ग़रीब अमीर जो असां वटि फ़र्क़ु न आहे। असां हमेशह सभिनि खे गॾु खणी हलिया आहियूं। इंशाअल्लाह ताला हाणे बि तव्हां ॾिसंदो त तव्हां सभिनि खे गॾु खणी हलंदासीं इंशाअल्लाह। तव्हां सम्झण वारा सभु सम्झी वियो। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त बाबा असांजो तव्हांजो को ज़ाती इख़्तिलाफ़ न आहे। असां महर ख़ानदान जेको तव्हां को ताक़त में तमामु घणा आहियूं, तव्हां धारे जा असां को बिल्कुलु ईअं अटे में लूण जे बराबरि बि न आहियो। जो ज़ाती वोट न आहे, हे क़ौमां बि सभु असां सां गॾु आहिनि। पीपल्स पार्टी त हिकिड़ो वॾो समुंड आहे, उन सां मुक़ाबिलो करणु मज़ाक न आहे, पर तव्हां असां सां बि मुक़ाबिलो न करे सघंदव। हे जेके असां सां दोस्त एतिरा वेठा आहिनि, असांजा सभई हिमायती, असांजा महिरबान, तव्हां असां सां छा मुक़ाबिलो कंदव? सभई क़ौमूं त असां सां गॾु आहिनि। तव्हांखे हिकिड़ो मौक़ो मिलियो, असांजो भाउ सरदार अलीमन ख़ान फ़ौत थियो, उन ते असांजी कुझु पार्टी सां रंजिशूं थियूं, जंहिंजे करे हिननि खे 4 साल मौक़ो मिलियो। जेके मां घोटकी में स्कीमां ॾिनियूं उन सभिनि ते हिननि कमीशनां वठी ऐं सॼे माहौल खे ख़राबु कयो। न घोटकी जी ड्रेनेज स्कीम ठही सघी, न ॿियूं के 3 अरब 10 करोड़ जूं स्कीमां हुयूं, इन सॼनि ते हिननि कमीशनूं वठी करे उन स्कीमनि खे तबाह करे छॾियो। घोटकी जूं बारियालियूं तव्हां यूनियन काउंसिलनि मां हाणे हली आया आहियो, तव्हां ॾिसो रोडनि रस्तनि जी हालति त उते छा लॻी पई आहे। जो घोटकी शहर में तव्हां वटि गाॾियूं आहिनि, मोटरसाइकिलूं आहिनि, तव्हां घुमी ॾिसो, शहर सॼो तबाह थियो। मख़सूस हिकिड़ो टोलो हिन सां गॾु आहे। मां इहो बि तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो। जेतिरो बि हिननि ज़ोर ॾिनो कि 2-4 माण्हुनि खां सवाइ को बि असांजो माण्हू टुटी न सघियो, कंहिं बि असांखे न छॾियो। राजा हाउस ते कोठायल गॾिजाणी में अॻूणो म्यूनिसिपल चेयरमैन सैयद असगर अली शाह गिलानी, सरदार अली नवाज़ ख़ान घोटो, अशोक कुमार हेमा राजाणी, सरदार बालाज ख़ान शाहाणी, अब्दुल मजीद लाखो, चौधरी लियाकत अली आराई, राव नदीम समेत 8 यूनियन काउंसिल जे मुआज़िज़ीन ऐं शेयरनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।